नाज़िन ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सिंध जे तालीम खाते 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा खोलण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त स्कूलनि में मास्क जो इस्तेमालु लाज़मी हूंदो। जिन इलाइक़नि में कोरोना वायरस पखिड़ियो ते ॿीहर स्कूल बंदि कया वेंदा। तालीम खाते पारां जारी कयल शेड्यूल में ॼाणायो वियो आहे त पहिरें मरहले में 15 सेप्टेम्बर खां 9 खां 12 दर्जे ताईं क्लास शुरू कया वेंदा, जॾहिं त ॿिए मरहले में 22 सेप्टेम्बर ते 6 खां 8 दर्जे जा क्लास शुरू कया वेंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त नर्सरी खां 5 दर्जे जा क्लास आख़िरी मरहले में 30 सेप्टेम्बर खां शुरू कया वेंदा। स्कूलनि में मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो आहे। सईद गनी जो वधीक चवणु आहे त समूरा स्कूल SOPs ते सख़्ती सां अमल करण जा पाबंद हूंदा। जेकॾहिं कंहिं स्कूल में SOPs ते अमल न थियो त सख़्त कार्रवाई कई वेंदी। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे तालीम खाते 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा खोलण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त स्कूलनि में मास्क जो इस्तेमालु लाज़मी हूंदो। जिन इलाइक़नि में कोरोना वायरस पखिड़ियो उते ॿीहर स्कूल बंदि कया वेंदा। तालीम खाते पारां जारी कयल शेड्यूल में ॼाणायो वियो आहे त पहिरें मरहले में 15 सेप्टेम्बर खां 9 खां 12 दर्जे ताईं क्लास शुरू कया वेंदा, जॾहिं त ॿिए मरहले में 22 सेप्टेम्बर खां 6 खां 8 दर्जे जा क्लास शुरू कया वेंदा। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त नर्सरी खां 5 दर्जे जा क्लास आख़िरी मरहले में 30 सेप्टेम्बर खां शुरू कया वेंदा। स्कूलनि में मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो आहे। सईद गनी जो वधीक चवणु आहे त समूरा स्कूल SOPs ते सख़्ती सां अमल करण जा पाबंद हूंदा। जेकॾहिं कंहिं स्कूल में SOPs ते अमल न थियो त सख़्त कार्रवाई कई वेंदी।